राणी परी जी धीउ परी शहज़ादी तमामु दादली हुई ऐं राणी परी उनखे तमामु जाम भाईंदी हुई। ऐं हिकु ॾींहुं परी शहज़ादी ज़िद करणु लॻी ऐं पंहिंजी माउ खे चवणु लॻी त मूंखे धरती ते वञिणो आहे ऐं धरती जा नज़ारा ॾिसणा आहिनि ऐं उते घुमणो ऐं फिरणो आहे। तमामु जाम ज़िद करणु लॻी त हिते राणी परी चवणु लॻी त ज़िद तूं न कर, उॾां न वञु, उते जा माण्हू तमामु ख़तरनाक आहिनि, मतां तोखे मारे छॾनि ऐं क़ैद करे छॾनि या तोखे झले छॾनि। पर हिते परी शहज़ादी तमामु जाम ज़िद करणु लॻी त हिते राणी परी हुनजी माउ चवणु लॻी त तोसां ॿी परी ऐं गॾायो थी ॾियां, तूं ज़िद जाम थी करे, वञ भला वञी घुमी आ, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ, तुंहिंजे मुंहं ते जेको नक़ाब आहे इहो नक़ाब कॾहिं न लाहिजांइ। त राणी परी पंहिंजी धीउ शहज़ादी खे एतिरो कुझु सम्झायो ऐं ॿी परी हुन सां गॾाए ॾिनी। जॾहिं उहा परी ऐं उन सां गॾु ॿी परी ॿई परियूं आयूं उन धरतीअ ते, उते जा नज़ारा ख़ूबसूरत ॾिसणु लॻियूं ऐं उते घुमणु फिरणु लॻियूं हिकिड़े झंग में। त उते हिकिड़ो तमामु वॾो देव अची वियो ऐं उन परियुनि खे चवणु लॻो त अवीं हिन धरती ते आयूं आहियो, हाणे अव्हांखे आउं झले ऐं क़ैद करे छॾींदसि। त एतिरी देर में हिकु बादशाह जो पुटु शहज़ादो आयो पिए उन झंग मंझां, त उन तलवार हईं उन देव खे ऐं उहो देव उते ई मरी वियो। त आयो उन परियुनि वटि उहो शहज़ादो, त परियूं चवणु लॻियूं त तुंहिंजी महिरबानी, तो असांखे हिन देव खां बचायो, तुंहिंजा थोरा असीं लाहे नथा सघूं, तुंहिंजूं महिरबानियूं, तो हिन देव खां असांखे बचायो। त हिते शहज़ादो चवणु लॻो त ठीकु आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, तव्हां हिन धरती ते अची ऐं घुमी बि सघो था, आउं हिन बादशाही जे बादशाह जो पुटु आहियां, हीउ राज हीउ मुल्क सॼो असांजो आहे, तव्हां घुमी फिरी सघो था हिते। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन परी खे त तुंहिंजो हीउ नक़ाब आहे, इहो नक़ाब तुंहिंजो हटा ऐं तुंहिंजो चहिरो ॾिसां। त हिते परी चवणु लॻी ऐं नक़ाब कोन हटाईंदसि। शहज़ादो ज़िद करणु लॻो त हिते ॿी परी उन शहज़ादे खे चवणु लॻी त जे अगरि हिन परी नक़ाब हटायो त तो हिन जो चहिरो ॾिठो त तूं पथर जो थी वेंदे। त हिते शहज़ादो खिलणु लॻो ऐं चवणु लॻो त इहे सभु फज़ूल जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे सभु कूड़ आहिनि, ऐं ज़िद करणु लॻो त नक़ाब हटा। त हिते उन परी खे कावड़ अची वई। परी कावड़ मंझां नक़ाब हटायो त उन परी जो चहिरो तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत हो। उन शहज़ादे जी उन परी खे ॾिठो, उन परी नक़ाब हटायो त उहो शहज़ादो उते जो उते पथर जो थी वियो। त हिते परी चवणु लॻी उन नक़ाब परी खे त तूं नक़ाब न हटाई, हा हीउ शहज़ादो नेठि पथर जो थी वियो। त हिते नक़ाब वारी परी चवणु लॻी त आउं छा करियां, हीउ शहज़ादो मज़ाक पिए सम्झो हिन ॻाल्हि खे, त मूं कावड़ मंझां नक़ाब हटायो, हाणे पथर जो थी वियो। त हिते उहो परियूं जल्दी जल्दी उतां उन झंग मंझां निकिरी ऐं वापसी पंहिंजे मुल्क में हली आयूं ऐं उहो शहज़ादो उते ई उन झंग में पथर जो थी बीह रहियो। ऐं महल में उन शहज़ादे जो पीउ बादशाह परेशान थी वियो त मुंहिंजो पुटु शहज़ादो अञा न आयो आहे, जीअं घुमणु फिरणु वियो आहे झंग में, अञा न आयो आहे, अची राति थी वई, शहज़ादो न वरियो, शहज़ादो नेठि न वरियो। सुबुह थियो त बादशाह तमामु जाम परेशान हुजे ऐं सिपाहियुनि खे चवणु लॻो, वज़ीर खे चवणु लॻो त शहज़ादे खे ॻोल्हे अचो त किॾां वियो आहे। त बादशाह नेठि सिपाहियुनि खे मोकिलियो। सिपाही आया, ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि हिकिड़े झंग में पुॻा त ॾिसनि त शहज़ादो पथर जो बुत थियो पियो हुजे। त सिपाही चवणु लॻा त हिन शहज़ादे खे छा थी वियो ऐं शहज़ादो पथर जो थियो पियो आहे। त उन सिपाहियुनि छा कयो, उन शहज़ादे जे पुतले खे पथर जो जेको थियल हो उनखे खणी सिधो महल में आया। त बादशाह ॾिठो त हिन शहज़ादे खे छा थी वियो आहे, शहज़ादो त पथर जो थी वियो आहे। त हिते सिपाहियुनि चयो बादशाह खे त असांखे बि ख़बर न आहे त छा थियो, असां हिन झंग में हिन खे पथर जो ॾिठो ऐं असीं हिन खे खणी आयासीं तव्हां वटि। त हिते वज़ीर चवणु लॻो त आउं वञा थो कंहिं फ़क़ीर खे या कंहिं नजूमी खे वठी अचां थो त हीउ मसइलो छा आहे। त बादशाह चयो देरि न कर वज़ीर खे त मुंहिंजी वठी आ, मुंहिंजो पुटु शहज़ादो पथर जो थियो पियो आहे। त वज़ीर वियो, वञी हिकिड़े नजूमी खे वठी आयो। नजूमी आयो ऐं ॾिसण सां ई चवणु लॻो त हीउ बददुआ मुंहिंजी आहे, तंहिंजे करे हीउ शहज़ादो पथर जो थियो पियो आहे। त बादशाह नजूमी खे चवणु लॻो त तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, बददुआ तुंहिंजी ऐं शहज़ादो मुंहिंजो पथर जो थियो पियो आहे, ॻाल्हि सम्झ में न आई। त हिते नजूमी चवणु लॻो त हिकु ॾींहुं आउं पंहिंजी इबादत में हुअसि त उते हिकिड़ी परी आई ऐं उन परी में तमामु ख़ुशबू जाम हुई ऐं अची मुंहिंजे पासे मां लंघी ऐं मटी उतां, त उनजी ख़ुशबू सां मुंहिंजी इबादत टुटी वई ऐं उन परी खे मूं इहा बददुआ ॾिनी हुई त तुंहिंजो चहिरो जेको बि ॾिसंदो उहो पथर जो थी वेंदो ऐं जेको बि तोखे हथु लाहींदो उहो बि पथर जो थी वेंदो ऐं तूं बि पथर जी थी वेंदे। मुंहिंजे अंदाज़े में हिन शहज़ादे उन परी जो चहिरो ॾिठो, तंहिंजे करे हीउ पथर जो थी वियो आहे। उन परी खे मुंहिंजी बददुआ ॾिनल हुई।
त हिते बादशाह चवणु लॻो त तुंहिंजी बददुआ त बेशक उन परी खे ॾिनल हुई, पर हाणे मुंहिंजे पुटु शहज़ादे खे तूं वापसी इंसान जे रूप में आण। त नजूमी चवणु लॻो त बिल्कुलु आउं इहो करे सघां थो। त उन नजूमी जीअं उन शहज़ादे खे पथर जे बुत खे जीअं हथु लाथो त उहो वापसी पंहिंजे रूप में अची वियो। त हिते बादशाह पुछणु लॻो शहज़ादे खे त तोखे छा थी वियो? त शहज़ादो चवणु लॻो त उते हिकिड़ी परी आई, मुंहिंजो नक़ाब हटाइण जी कोशिशि कई, ज़िद कयो, हुन नक़ाब हटायो त जीअं मुंहिंजो चहिरो ॾिठो त आउं पथर जो थी वियसि। ऐं उहो शहज़ादो ज़िद करणु लॻो, बादशाह खे चवणु लॻो त हुन परी सां आउं मोहबत करियां थो, तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन आहे, आउं सां शादी कंदा। त बादशाह इनकार करणु लॻो त पाण इंसान आहियूं, हू परियूं आहिनि, परियुनि जे मुल्क जूं, शादी नथी थी सघे। त हिते शहज़ादो कावड़िजी ऐं वियो हलियो ऐं नजूमी बि वापसी वियो हलियो। त उते परियुनि जे मुल्क में उहे परियूं पाण में चवणु लॻियूं ऐं उहा नक़ाब परी बि चवणु लॻी त मूं हुन शहज़ादे खे पथर जो करे छॾियो ऐं हुन असांजी जान बचाए हुन देव खां। मूं जाम चयो हुनखे, पर हुन ज़िद कयो, मूं नक़ाब हटायो ऐं हू पथर जो थी वियो। त उहा परी सोचणु लॻी त आउं वञा हुन शहज़ादे वटि, ॾिसां शहज़ादो कहिड़े हाल में आहे, पथर जो जेको मूं करे छॾियो। त राति थी, उहा परी आई उन झंग में त ॾिसे त शहज़ादे जो पथर जो बुत उते हुजे ई न। त परी चवणु लॻी त शहज़ादे जो पथर जो बुत किॾां वियो हलियो, केरु खणी वियो? त परी वरी वापसी पंहिंजे मुल्क में वरी आई। त परी सोचणु लॻी त आउं मुंहिंजी माउ सां इहा ॻाल्हि ऐं हक़ीक़त करे छॾियां त हिकिड़े शहज़ादे असांजी जान बचाई धरती ते, हुन ज़िद कयो, मूं नक़ाब हटायो ऐं हू शहज़ादो पथर जो थी वियो। इहा ॻाल्हि पंहिंजी माउ सां सॼी हक़ीक़त करे ॿुधायां। त उहा नक़ाब परी आई पंहिंजी माउ वटि ऐं माउ खे चवणु लॻी त हीउ मसइलो हीअ आहे, सॼी हक़ीक़त करे पंहिंजी माउ खे ॿुधाई। त माउ चवणु लॻी त अव्हां जी हुन शहज़ादे जान बचाई ऐं अव्हां हुनखे पथर जो करे छॾियो। त माउ चवणु लॻी हुन नक़ाब परी खे त पाण हलूं था उन बादशाह वटि ऐं उनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधायूं था। नक़ाब परी ऐं पंहिंजी माउ सां गॾु सिधो आई उन बादशाह वटि। त उहा नक़ाब परी ऐं उनजी माउ उहो ॾिसे त उहो शहज़ादो चङो भलो ऐं इंसान जे रूप में हुजे। त नक़ाब परी चवणु लॻी त तूं त सही ठीकु चाक चङो भलो लॻो पियो ऐं तोखे मूं पथर जो करे छॾियो हो। त हिते उहो बादशाह बि अची वियो। त बादशाह उन परियुनि खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते शहज़ादो चवणु लॻो त बादशाह खे त हीअ नक़ाब परी उहा आहे जंहिंसां आउं शादी करणु चाहियां थो। त उन नक़ाब परी जी माउ चवणु लॻी त तूं सां शादी करणु त चाहीं थो, पर शादी हिन सां करे नथो सघीं, छो त हिन खे नजूमी बददुआ ॾिनी आहे। हिन खे केरु बि हथु लाहींदो त पथर जो थी वेंदो, या हिन जो को बि चहिरो ॾिसंदो त पथर जो थी वेंदो। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त आउं वञा थो नजूमी वटि ऐं नजूमी खे चवां थो पंहिंजी बददुआ वापसी वठे। हाणे हुन परी सां मोहबत बि जाम कंदो हो ऐं हुनखे शादी करणी हुजे। शहज़ादो आयो नजूमी वटि ऐं नजूमी खे मिर्त मेण करणु लॻो ऐं उनखे चवणु लॻो त पंहिंजी बददुआ वापसि वठि। त हिते नजूमी इनकार करे छॾियो त आउं मुंहिंजी बददुआ वापसी कोन वठंदसि। त शहज़ादो वरी बि उनखे मिर्त मेण करणु लॻो ऐं अर्ज़ु करणु लॻो त हिकिड़ो त इहा ग़लती थी वई, त उन परी खां थी वई जो तुंहिंजे पासे मां लंघी ऐं हितां मटी ऐं तुंहिंजी इबादत टुटी वई। उन जे लाइ तोखां आउं माफ़ी घुरां थो, माफ़ु करे छॾ, पंहिंजी बददुआ वापसी वठि। त हिते नजूमी खे बि रहम अची वियो ऐं शहज़ादे खे चवणु लॻो त हाणे तूं अर्ज़ु कयो आहे, तो चयो आहे, तुंहिंजे करे आउं पंहिंजी बददुआ वापसी वठां थो। त नजूमी पंहिंजी उहा बददुआ वापसी वरिती। त शहज़ादो आयो वापसी बादशाह वटि। त परियूं बि वेठियूं हुयूं ऐं नक़ाब परी खे चवणु लॻो त आउं बददुआ वापसी वठी आयो आहियां उन नजूमी खां, तूं पंहिंजे चहिरे तां नक़ाब हटा। त नक़ाब परी चवणु लॻी त आउं नथी हटाए सघां, मतां तूं वरी पथर जो थी वञे, या मूंखे ॿियो केरु ॾिसे उहो पथर जो थी वञे। त शहज़ादो चवणु लॻो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, ऐं नजूमी वटि वियो आहियां, बददुआ वापसी वठी आयो आहियां। त हिते उहा नक़ाब परी पंहिंजो नक़ाब हटायो डिॼंदे डिॼंदे। त हिते उन शहज़ादे खे कुझु न थियो, ॿियनि माण्हुनि बि ॾिठो, उनखे बि कुझु न थियो। त उते उन नक़ाब परी जी माउ ख़ुशि थियणु लॻी ऐं उन शहज़ादे खे चवणु लॻी त तुंहिंजी बेशक मुंहिंजी धीअ सां सची मोहबत आहे, जेका तो उन नजूमी खां बददुआ वापसि कराई। त बादशाह ऐं उन नक़ाब परी जी माउ उन शहज़ादे ऐं पंहिंजी धीअ जी शादी उन शहज़ादे सां कराए छॾी। ऐं पोइ उहा परी वापसी वई हली पंहिंजे मुल्क ऐं उहा परी शहज़ादे सां गॾु बादशाह जे महल में रहणु लॻी ऐं हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।